बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां हाकिम अली नारे जो अॼु असां जंहिं मौज़ू ते डिस्कस कंदासीं उहो आहे शाइरीअ जूं सनफ़ूं। जीअं त तक़रीबन इंसाननि खे शाइरीअ जा जेके जुमिला हूंदा आहिनि या शाइरी जा जेके अंदाज़ हूंदा आहिनि उहे तमामु घणा पसंदि हूंदा आहिनि। उन्हनि में इहो तमामु ॾुखियो हूंदो आहे त नज़म, बेत, गज़ल, वाई, गीत, क़सीदो इन्हनि में असां फ़र्क़ु मालूम करे सघूं। हाणे इन्हनि शयुनि खे मुकमल सम्झण जे लाइ इहो ज़रूरी हूंदो आहे त उन्हनि जी जेके सनफ़ुनि जी वज़ाहत आहे, वसू आहे, उहा असांखे मालूम हुजणु घुरिजनि। अॼु अचो त शाइरी जे सनफ़ुनि ते गुफ़्तगू कयूं। सभ खां पहिरियों त असां इल्मु अरूज़ छा आहे उन जे बारे में मालूम करियूं। जीअं कंहिं शइ जो वज़न मालूम करणु या तोरण लाइ तोरा या वट इस्तेमालु कबा आहिनि, तीअं शेर जे मौज़ून यानी तोरियल या नामौज़ून अण तोरियल हुअण जे लाइ के उसूल या पैमाना आहिनि। उन्हनि उसूलनि वारे पैमाननि जे इल्म खे इल्मु अरूज़ सॾिबो आहे। इल्मु अरूज़ जे ज़रिए नसर ऐं नज़म में फ़र्क़ु मालूम करे सघिबो आहे। यानी जेकॾहिं असां नसरी ऐं नज़मी लिखत जे विच में जेकॾहिं फ़र्क़ु ॾिसूं त उनजे लाइ इल्मु अरूज़ जी ॼाण हुजणु असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। साथियो, शेर छा आहे या शाइरी छा आहे, अचो हुन ते गुफ़्तगू कयूं। शेर लफ़्ज़ जी लुग़वी माना आहे शऊर या दानाई। कुझु जायुनि ते शेर माना इल्मु बि चयो वियो आहे। उन करे इल्मु अरूज़ मूजिबि शेर उहो कलाम आहे जेको कंहिं मुक़ररु वज़न ते चूंडियल लफ़्ज़नि में चयो वञे, जंहिंमें काफ़ियो बि हुजे। अहिड़ी तरह शेरनि जे मजमूए खे असां शाइरी चवंदा आहियूं। शेर लिखंदड़ या तयारु कंदड़ जेको शख़्स हूंदो आहे उनखे शाइर सॾियो वञे थो पियो। इल्मु अरूज़ खां शेर ऐं शाइरीअ खां पोइ इहो असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे त असां काफ़ियो खे सम्झूं। काफ़ियो लफ़्ज़ कफ़ा मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे पुठियां हलणु। काफ़ियो जी इस्तिलाही माना आहे शेर जे हर हिकु मिसरे जे पछाड़ीअ में साॻे वज़न वारो लफ़्ज़ जेको मुख़्तलिफ़ माना सां रदीफ़ खां अॻु में अचे, उनखे काफ़ियो चइबो आहे। जीअं हिते जेको शेर ॾिनो वियो आहे उन जे ज़रिए असां मालूम कयूं, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो। साथियो, हिन ॿिनि लाइनुनि में जीअं हे ॿ लफ़्ज़ आहिनि हिक जहिड़े आवाज़नि वारा, उजारे ऐं जीआरे, इहे ॿई हिन शेर जे निस्बत काफ़ियो सॼा वञनि था पिया। साथियो, हाणे अचो त रदीफ़ छा आहे हुन जे बारे में ॼाणियो। रदीफ़ लफ़्ज़ जी माना आहे बज़म, टेकजण, गॾिजी हलणु या भरिसां टोड़णु। इल्मु अरूज़ जी इस्तिलाह मूजिबि हर शेर जे मिसरे में काफ़िए जे पुठियां ईंदड़ साॻिया लफ़्ज़ रदीफ़ सॼा वेंदा आहिनि। जीअं मिसाल हिते, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। हाणे हिते साथियो, जेको उजारे, जीआरे ऐं संवारे आहिनि, इहे असांजा काफ़ियो लफ़्ज़ आहिनि। जॾहिं त हिननि जे पुठियां जेके साॻा ईंदड़ लफ़्ज़ आहिनि उहो जीअंदो रहंदो, ऐं हिते बि उहो जीअंदो रहंदो, ऐं हिन आख़िरी सिट में बि उहो जीअंदो रहंदो। इहो असांजो रदीफ़ जी सूरत में रदीफ़ वारा लफ़्ज़ सॼा वञनि था पिया। हाणे अचो साथियो, इन काफ़िए ऐं रदीफ़ खे मुकमल सम्झण खां पोइ शाइरीअ जे मेन सनफ़ुनि जी तरफ़ हलूं। सभ खां पहिरियों जंहिं सनफ़ जे बारे में पढ़ंदासीं उहा आहे त गज़ल छा आहे। गज़ल लफ़्ज़ जी लुग़वी माना आहे औरतुनि सां ॻाल्हियूं करणु। इल्मु अरूज़ या इस्तिलाह मूजिबि गज़ल शेर जे उन ई सनफ़ खे चइबो आहे जंहिंमें हुस्न, इश्क, नाज़, न्याज़, हिजर ऐं फ़िराक वग़ैरह जूं ॻाल्हियूं अहिड़ी तरह बयानु कयूं वयूं हुजनि ॼण साम्हूं कंहिं शख़्स खे ॿुधायूं वेंदियूं हुजनि। या वरी हिकु ॿी जाइ ते आयो आहे त गज़ल लफ़्ज़ गज़ाल मां वरितल आहे ऐं गज़ाल जी माना आहे हरण। हरण मौज ऐं मस्तीअ में टपा ॾींदी आहे। तीअं गज़ल जे हर शेर में शाइर जे ख़्यालनि जी अलॻि उॾार हूंदी आहे। अचो त गज़ल खे वधीक तफ़सील में पढ़ूं। गज़ल जूं जेके पहिरियूं ॿई मिसराऊं हम काफ़िया हूंदियूं आहिनि। ॿई मिसराऊं मतिलबु ॿाहिरियूं ॿई सिटूं, उहे हम काफ़िया हूंदियूं आहिनि। उन्हनि जा जेके आख़िरी लफ़्ज़ हूंदा आहिनि उहे हम काफ़िया हूंदा आहिनि, हिक जहिड़े आवाज़नि वारा हूंदा आहिनि। ऐं जॾहिं त पोइ हर बेत जे ॿिए मिसरे में काफ़ियो हूंदो आहे, यानी जेको असांजो हिननि मिसराउनि मेन पहिरियुनि ॿिनि लाइन वारे हम काफ़िया सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदो आहे। पहिरें हम काफ़िया वारे बेत खे मतिलबु सॼो वेंदो आहे ऐं आख़िरी बेत जंहिंमें शाइर पंहिंजो तख़लुस इस्तेमालु कंदो आहे उनखे मक़्तअ सॼो वेंदो आहे। हाणे अचो त साथियो, इहे गज़ल पढ़ूं। दर मां जापियूं हणी को निहारे पियो, मुंहिंजो नालो खणी को निहारे पियो, मुंहिंजी बेजान राहुनि जी जान लाइ गुल वांगे छणी को निहारे पियो, कुझु वरह अॻे को शहर छॾियो, तंहिं शहर धणी को निहारे पियो, नाहे ईंदी कॾहिं ईद मुंहिंजे अङण, पोइ बि ईदूं खणी को निहारे पियो, पाण मटिजी विया आदतूं न मटियूं, अॼु बि खणंदे फणी को निहारे पियो, ईंदो मोटी हाकिम अॼु बि इंतज़ार में, रखी आस घणी को निहारे पियो।
साथियो ही हिकिड़ो गज़ल जो क़िस्म आहे जेको तव्हांजे साम्हूं पेश कयो वियो। हिन जे पहिरीं ॿिनि सिटुनि में ॾिसो तव्हां लफ़्ज़ हणी ऐं खणी इहे हम काफ़िया आहिनि ऐं हिन जे पुठियां को निहारे पियो इहो रदीद इस्तेमालु थियल आहे। हिन ॿिन्ही लाइननि में हम काफ़िया अचल लफ़्ज़ अचण जे करे असां हिनखे मतिलबु सॼूं था, जॾहिं त जेको आख़िरी बेत आहे जंहिंमें शाइर पंहिंजो तख़ल्लुस हाकिम इस्तेमालु कयो आहे हिनखे असां मक़्तह सॼूं था पिया। अचो गज़ल खां पोइ असां कसीदो छा आहे हुनखे पढ़ूं। कसीदो अरबी लफ़्ज़ आहे जेको कस्त मां निकितल आहे। कस्त जी माना आहे इरादो। जीअं त शाइर उहो नज़म ख़ासि मक़सद लाइ लिखंदो आहे, तंहिं करे उन जी सन्फ़ जो नालो कसीदो आहे। कसीदे में कंहिंजी साराह या गिला कई वेंदी आहे। शाइर अमीर अमीराउनि जे शान में शाइरी लिखी दाद हासिल कंदा आहिनि या फितरत जे नज़ारनि बहार जे रंगनि वग़ैरह ते बि कसीदो लिखियो वेंदो आहे। कसीदे में गज़ल वांगुरु पहिरियूं ॿ मिसराऊं हम काफ़िया ऐं बाक़ी हर बंद जी पछाड़ी वारी मिसरे मतिलब वारनि काफ़ियनि सां हम काफ़िया हूंदी आहे। कसीदे में मिसराउनि जो तइदाद मुक़ररु कोन्हे, उन करे कसीदा तमामु वॾा बि हूंदा आहिनि। हिन में शाइर पंहिंजो तख़ल्लुस आख़िर में ऐं कॾहिं कॾहिं त विच में बि इस्तेमालु कंदो आहे। मतिलबु हिन में तख़ल्लुस जे इस्तेमालु करण लाइ शाइर खे काई बि क़ैद न आहे त हू किथे इस्तेमालु करे थो। हुन खां पोइ आहे शाइरीअ जी सन्फ़ रुबाई। रुबाई अरबी लफ़्ज़ रुबह मां निकितल आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे चोथों हिसो, चोथों भाङो या चोथीं पती। कुझु जायुनि ते हुनजी माना चइनि जो जोड़ पिणु हूंदी आहे। रुबह लफ़्ज़ राबे मां आहे, जंहिंजी माना आहे चार। अरबीअ में अक्सर इहो तव्हां राबे पढ़ियो हूंदो। इन जे करे जेको चइनि लाइनुनि वारो पोर्शन हूंदो आहे हुनखे असां रुबाई जी सूरत में इस्तेमालु कयूं था। रुबाई चार सिटनि ते मुश्तमिल उन ई नज़म खे चइबो आहे जंहिंजे पहिरें ॿिए ऐं चोथे मिसरे यानी सिट में हम काफ़िया लफ़्ज़ हूंदा आहिनि, जॾहिं त टे मिसरे में काफ़ियो न हूंदो आहे। रुबाई बैर हिज़ज में लिखी वेंदी आहे ऐं बैर हिज़ज खां सवाइ ॿिए कंहिं बैर ते लिखियल चइनि सिटनि वारे नज़म खे रुबाई न चइबो आहे। हाणे अचो साथियो हिन रुबाई जो हिकिड़ो क़िस्म पढ़ूं। दुनिया मां घणेई साहब इक़बाल विया, दौलत न वई साण न इतफ़ाल विया, पहुचाए क़बर ताईं वरी आई ख़ल्क़ जे साण विया त यारो अमाल विया। साथियो ही जेको असां चोसिटो पढ़ियोसीं इहो असांजो रुबाई जो हिकिड़ो क़िस्म आहे। हाणे अचो त कत ऐं कतो छा आहे हुनजे बारे में पढ़ूं। कत लफ़्ज़ जी लुग़वी माना आहे टुकर या टुकड़ो। कतो शेर जी इस्तिलाह मूजिबि अहिड़ी नज़म खे चइबो आहे जंहिंमें कंहिं बि मज़मून जो लाॻीतो ज़िक्र हुजे ऐं हुन में घटि ॿ बेत या शेर हूंदा आहिनि, जॾहिं त वधि में वधि जी का हद मुक़ररु न आहे। कतो में गज़ल वांगुरु पहिरें बेत जूं मिसर हम काफ़िया न हूंदियूं आहिनि, बल्कि हर हिकु बेत जी पछाड़ी वारी सिट में हम काफ़िया थींदी आहे। जीअं असां हिन बेत खे ॾिसूं। ज़बाननि ते ताला तकील ते पैरा, लिखण खां बि वियासीं कुशण खां बि वियासीं, मिलियो जे तॾहिं बि को हमदम असां सां परे खां ई गूंगा इशारा कयासीं। साथियो हिते तव्हां ॾिसो वियासीं ऐं कयासीं हिन ॿिन्ही बेतनि में जेका हुन ॿी लाइन आहे यानी जेका ॿिए नंबर ते लाइन अचे थी पई उन में हुननि जा काफ़िया हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जी शेर खे या बेत खे या नज़म खे असां कत या कतो चवंदा आहियूं। हाणे अचो मसनवी छा आहे हुनजे बारे में ॼाणियो। मसनवी लफ़्ज़ मसना मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे ॿ। मसनवी जे हर शेर जा ॿई मिसर पाण में हम काफ़िया हूंदा आहिनि, यानी हर शेर खां पोइ काफ़ियो बदिलबो रहंदो आहे ऐं मसनवीअ जो हर शेर ॿिनि मिसरनि या सिटुनि ते मुश्तमिल हूंदो आहे। मसनवी उहो नज़म आहे जंहिंमें को मज़मून सिलसिलेवार बयानु कयो वञे ऐं सॼी मसनवी हिक ई वज़न ऐं बर में लिखी वेंदी आहे। हाणे अचो तव्हां हिनखे पढ़ो। अखियुनि आॾो रखी इस्लाम जी शाह नामे खे, खणी हथ में चयमि हीअं हिन गुस्ताख खामे खे, विहाई दस्त में ॾेखार को दरिया रवानीअ जो, लब दरिया लॻाए छॾ वरी गुलशन मानीअ जो। साथियो तव्हां हिन में गौर कयो, जेके बि ॿ सिटूं आहिनि पाण में उन्हनि जो जेको काफ़ियो आहे उहो हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ आहे, जॾहिं असां ॿिए बेत ते या ॿिए मिसरे ते वञूं था त उन में वरी काफ़िया अलॻि ॿिया बटिजी करे पाण में हिक जहिड़ा हम काफ़िया लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था। अहिड़े तरह सां ही त चइनि सिटुनि जो आहे, तव्हां इन तरह सां इन जी मुख़्तलिफ़ नज़मुनि खे इन खां बि वॾी सूरत में बीहारे सघो था, पर शर्त इहो आहे त हुनजो हर ॿ सिटूं पाण में काफ़ियो हिक ॿिए जे लिहाज़ सां काफ़िया रखनि थियूं पियूं। हाणे अचो साथियो मखमस छा आहे हुनजे बारे में पढ़ो। मखमस अरबी ॿोलीअ जे लफ़्ज़ ख़म्स मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे पंज, यानी शेर जे इस्तिलाह मूजिबि मखमस उहो नज़म आहे जंहिंजो हर बंद पंजनि मिसरनि ते मुश्तमिल हूंदो आहे। ॾिसण जी तमन्ना मिलण जी न ख़्वाहिश, अखियुनि में शरारत न का दिलि में साज़िश, मिली ख़ुशि थियण जी कयूं था नुमाइश, उहो कूड़ जो प्यार केसी निभायूं, सुठो आहे त हाणे खिली मोकिलायूं। या त हीउ जेको मिसरो आहे इहो पंजनि लाइननि ते मुश्तमिल आहे, पंजनि मिसरनि ते मुश्तमिल आहे, इन जे करे असां अहिड़े क़िस्म जे शेर खे मखमस चवंदा आहियूं।
मखमस खां पोइ मज़दस। मज़दस अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे शह। मज़दस लफ़्ज़ जी माना आहे शहनि पासनि वारो। शेर जे लिहाज़ सां इस्तिलाही माना इहा आहे ऐं उहा नज़म जंहिंमें छह मिसराऊं हुजनि, जिन मां पहिरियूं 4 हम काफ़िया हुजनि ऐं बाक़ी 2 आख़िरी मिसराऊं पाण में हम काफ़िया हुजनि, अहिड़े क़िस्म जे छहनि लाइननि वारे शेर खे असां मज़दस चऊं था। जीअं हिते हर पखीअ जी चुभ में चहकियो बहार थिए, हर बूर गंचे फूल में महकियो बहार थिए, शफ़ाफ़ जल में नहर जे बहकियो बहार थिए, हरणनि जे झुंड में डुकियो सहकियो बहार थिए, सपने में बणिजी सावित्री सत्यावान खे आदम वराए काल खां जाॻायो कंहिं सॾे। साथियो, तव्हां गौर कयो त हिन शेर में जेके पहिरियूं 4 लाइनूं आहिनि, इन्हनि में चहकियो महकियो बहकियो ऐं सहकियो पाण में काफ़ियो हम काफ़िया आहिनि, जॾहिं त जेके असांजी पोयूं ॿ लाइनूं आहिनि, खे ऐं सॾे, इहे वरी पाण में हम काफ़िया आहिनि। यानी अहिड़े क़िस्म जी 6 सिटुनि वारे शेर में जंहिंमें 4 सिटूं पहिरियूं पाण में हम काफ़िया हुजनि ऐं आख़िरी 2 सिटूं पाण में हम काफ़िया हुजनि, उनखे असां मज़दस चऊं था पिया। हाणे अचो त नज़म छाखे चइबो आहे, उन ते कुझु गुफ़्तगू कयूं। नज़म जी लुगत में माना आहे पोइण। यानी जीअं असां कंहिं माला में मुख़्तलिफ़ मोती हिक ई माला में पोईंदा वेंदा आहियूं, ॻंढींदा वेंदा आहियूं ऐं हिकु वॾी माला ठही पवंदी आहे, अहिड़े तरह सां नज़म शाइरीअ में मसलस यानी 3 सिटुनि वारो शेर, मरब यानी 4 सिटुनि वारो शेर, मखमस यानी 5 वारो, मज़दस माना 6 वारो वग़ैरह, यानी अहिड़ी तरह सां वधी बि सघे थो। उनजी हेत या अंदाज़ में लिखिया विया आहिनि। अॻिते हली शाइरनि उन्हनि सां नयूं घाड़ेटियूं पिणु ईजाद कयूं आहिनि, जीअं अॼुकल्ह आज़ाद नज़म जो पिणु इस्तेमालु आम थी वियो आहे। यानी असां ईअं चई सघूं था जंहिंमें ख़्याल जेके आहिनि उहे पोइजी करे हिकु माला में या हिकु कड़ीअ में ॻंढींदा वञूं, अहिड़े क़िस्म जी शाइरीअ खे असां नज़म चवंदा आहियूं। जीअं हिते हिकिड़ो मिसाल ॾिनल आहे, कखान घरनि खे तूं रोशन करीं थो, ग़रीबनि जे चौरनि खे गुलशन करीं थो, लथे सिज आया पंहिंजो जोबन करीं थो, सहर ताईं हर जा नशेमन करीं थो, मज़ूरनि ऐं कुड़मियुनि सां हमकार आहीं, फ़क़ीरनि जे मजलिस जो सींगार आहिनि। साथियो, ही जेका शाइरी आहे इहा नज़म जो हिकु मिसाल आहे। हाणे अचो त बेत छा आहे, हुनजे बारे में पढ़ूं। बेत अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लुगी माना आहे घर। डॉक्टर नबी बख्श बलोच जो चवणु आहे त बेत शेर जो घर आहे। जीअं घर जी अॾावत सामान जे सहेड़ ते मुबनी आहे, तीअं बेत जी अॾावत लफ़्ज़नि जी सहेड़ ऐं सटा ते बीठल आहे। या वरी जीअं घर पंहिंजे भातियुनि ते मुश्तमिल आहे, तीअं बेत पंहिंजे लफ़्ज़नि जे निज़ाम ते मुश्तमिल हूंदो आहे। यानी जेकॾहिं लफ़्ज़नि जो सहेड़े करे जेको असां सटाव या जेको बयानु आहे उहो हिकिड़ी अहिड़ी कारीगरीअ सां बीहारियूं जो उन में लफ़्ज़नि जी पंहिंजी सूंहं ज़ाहिर थी पए, त अहिड़े क़िस्म जी शाइरीअ खे असां बेत चवंदासीं। जीअं हिते ॿ मिसाल ॾिनल आहिनि, सारंग सार लहेज अलाह लॻ उन्हनि जी, पाणी पोज पटनि ते अर्ज़ा अन करेज, वतन वसाएज त सिंगारनि सुख ते। ऐं ॿियो शेर आहे, पाणई जल जलालहू पाणई जान जमाल, पाणई सूरत पिरीअ जी पाणई हुस्न कमाल। साथियो, ही जेके 2 शेर हिते बयानु कया विया आहिनि, इहे बेत जो मिसाल आहिनि। अहिड़े तरह जी शाइरीअ खे असां बेत चऊं था पिया। हुन खां पोइ वाई छाखे चइबो आहे, हुनजे बारे में पढ़ूं। वाई जे बारे में मुख़्तलिफ़ रिवायतूं मिलनि थियूं। उन्हनि मुताबिक़ वाई हिंदी लफ़्ज़ वाणे ऐं बाणी, या प्राकृत लफ़्ज़ वाया, या संस्कृत जे लफ़्ज़ वर्त, या वरी अरबी लफ़्ज़ वाय मां वरितो वियो आहे, जंहिंजी माना आहे ॻाल्हि ॿोल। वाई ठेठ सिंधी लफ़्ज़ आहे जंहिंखे ॻाल्हि बि चइजे ऐं ॿोलीअ में ई कोटबो आहे। वाई सिंधी नज़म जे जमाल वारो जुज़ो आहे। अक्सर करे साथियों, जॾहिं असां पंहिंजी आम ॿोलीअ में सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं त कॾहिं कॾहिं के माण्हू का ॻाल्हि ॻाल्हाईंदा असां चवंदा आहियूं त वाई त भली ॻाल्हाए, वाई त भली चयो, माना महसूसु थिए थो ॻाल्हि त भली चयो, ॻाल्हि त भली ॻाल्हाए। वाई जी जेका लफ़्ज़ी माना आहे उहा ॻाल्हि आहे। हाणे अचो त वाई जो तुल 2 अध थिए थो, पहिरें अध में काफ़ियो ऐं ॿियो अधु बिना काफ़िए जे थिए थो। बनावत जे लिहाज़ खां वाई हेकूणी, ॾेढूणी ऐं ॿीणी पिणु थींदी आहे। हाणे अचो त वाईअ जो हिकिड़ो क़िस्म पढ़ूं। वेंदो साए त वाइड़ा ॾाढो यादि कंदे, मूं ते सोचे आङरियूं ॾींदे रोज़ ॾंदे, ॾाढो यादि कंदे, सिज जॾहिं सर में ॿुॾो हूंदे जंहिं बि हंधे, ॾाढो यादि कंदे, जॾहिं पखी वाह में ॻाईंदा ॿुधंदे, ॾाढो यादि कंदे। साथियो, हिन क़िस्म जी जेका शाइरी हूंदी आहे उनखे असां वाई सॾूं था। हाणे अचो त काफ़ी छा आहे हुनजे बारे में ॼाणियूं। काफ़ी सिंधी शाइरी जे क़दीम मक़बूल सन्फ़ आहे। काफ़ी जे बारे में अदीबनि जा मुख़्तलिफ़ राया आहिनि। काफ़ी लफ़्ज़ जी माना आहे पूरी मुकमल, छाकाणि त उन ई क़िस्म जे राग में 7 ई सुर अचनि था। काफ़ी दर्द ऐं सोध सां भरियल हूंदी आहे ऐं संदन मौज़ू इश्किया हूंदो आहे।
हाणे अहिड़े क़िस्म जी शाइरी जंहिंमें सोज़ दर्द अहिड़े अंदाज़ सां हुजे जो हुन में काई शइ मुकमल चई वई हुजे त हुनखे असां काफ़ी चऊं था। जीअं हिते हिकिड़ो मिसाल आहे, तिने ॾींहं ॾिनाऊं साह मुंहिंजो साह रखे सरतियूं, दर्द मंदीअ जी दिली नाज़नि साण नियाऊं, जीउ मुंहिंजो जेॾियूं वेरनि मंझि विधाऊं। हाणे ही जेका शाइरी असां पढ़ीसीं इहा काफ़ीअ जो हिकु मिसाल आहे। साथियो, ही हुया शाइरीअ जे सनफ़ुनि जा हिसे पहिरें जा कुझु क़िस्म जेके अव्हां जे साम्हूं पेश कयासीं। हिन में अॼु असां काफ़ियो छा आहे, रदीफ़ छा आहे, उन्हनि जी मुकमल वज़ाहत सम्झीसीं ऐं उन खां पोइ शाइरीअ जे कुझु सनफ़ुनि खे जिन में गज़ल, कसीदो, मसनवी, मखमस, मसदस ऐं रबाई, काफ़ी, वाई, बेत ऐं नज़्म वग़ैरह जा कुझु क़िस्म वज़ाहती लिहाज़ सां तव्हांजे साम्हूं पेश कयासीं। उमेद आहे त इहे शाइरी जो सनफ़ तव्हांखे आसान अंदाज़ में सम्झ में आयूं हूंदियूं। इनशाअल्लाह शाइरीअ जा जेका ॿिया क़िस्म आहिनि जिन में मुनाजात, नात, हमद ऐं अञा बि खोड़ सारा ॿिया क़िस्म आहिनि, उहे असां हिसे ॿिए में पढ़ंदासीं। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।